उन यतीम के पंहिंजे घर वठी आयो। लजपाल नबी उनके सुठा लिबास पहिराया, उनके सुठा कपड़ा पहिराया। उन यतीम के चयाई, ए यतीम छा तू इन ॻाल्हि में ख़ुशि नाही जो मां तुंहिंजो अबो थिया? फातिमत ज़हरा उहा तुंहिंजी भेण थे, आयशतुल हुमैरा तुंहिंजी मां थे, हसनैन करीमैन इमाम हुसैन इमाम हसन तुंहिंजा भाइर थियनि, तूं इन ॻाल्हि में ख़ुशि आहीं या नाही? कुर्बान वञा मुस्तफ़ा जी तालीम तां, कुर्बान वञा मुस्तफ़ा जी हमदर्दी ऐं प्यार तां, कुर्बान वञा यतीमनि जे यार कीअं मिस्कीन ग़रीब जो ख़्यालु लधो। उन यतीम खे सुठा कपिड़ा पहिराए, जन्हनि खे बाह खां वठी ईदगाह ॾांहुं वठी आयो। जेके इंसान, जेके छोकिरा जिन खे पीउ माउ हुया, उहे बि रश्क करणु लॻाए, काश असांजो बि पीउ न हुजे हा, ईअं असां मुस्तफ़ा जे हथनि में हुजूं। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे लजपाल नबी जी सखावत ॾिस, मुंहिंजे मुस्तफ़ा जी हमदर्दी प्यार ॾिस, मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा ॾांहुं हिकु नज़र निहार। हिकिड़े सहाबी खे ठगी जो बल्कि बकरी जो मथो मिलियो ख़ैरात में, सदके में। जॾहिं उनखे मिलियो उहो सोचणु लॻो त मूंखे मथां इन जी ज़रूरत न हुजे, इहा मां पंहिंजे पाड़े वारे खे थो ॾियां। उन पंहिंजे पाड़े वारे खे ख़ैरात करे ॾिनी, पर उनजे पाड़े वारे सोचो थी सघे मूंखे इन जी ज़रूरत न आहे, मुंहिंजे पाड़े वारे खे इन जी ज़रूरत हुजे। उन वरी पंहिंजे पाड़े वारे खे ख़ैरात में ॾिनो, उन वरी पंहिंजे पाड़े वारे खे ख़ैरात में ॾिनो। ईअं 7 चक्कर हणी उहो जेको मुंडी वरी उन पहिरें घर वारे वटि आई। ये मुझे मुस्तफ़ा जा सहाबा हा, ये मुझे मुस्तफ़ा जा यार हुया, मुझे लजपाल नबी जी सोहबत में रहण वारा हुआ। उन्हनि जो ईसार ॾिस, उन्हनि जी हमदर्दी ॾिस, उन्हनि जो पाड़े वारनि सां प्यार ॾिस, कीअं उहे पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु लहनि था। मुस्लमान, अॼु तूं 1000 रुपया कमाइण वारो आहीं, अल्लाह तोखे इज़त ॾिनी आहे, शोहरत ॾिनी आहे, ईद ते सुठा लिबास पातई, पर यादि रख जेकॾहिं तूं पाड़े वारे जो ख़्यालु न कयो, जेकॾहिं तूं ग़रीब मिस्कीन खे पंहिंजे माल मां कुझु अता न कयो, ही रमज़ानुल मुबारक खां बाद ईदुल फितर, इन जी माना ई आवा फितरो ॾियणु, ख़ैरात करणु, ग़रीब मिस्कीन जी सार ऐं संभाल लहणु। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इस्लाम असांखे केॾो सुहिणो सबक़ ॾिनो आहे, केॾो प्यारो सबक़ ॾिनो आहे। मुंहिंजो आका थो फरमाए, भाउ जेको मुस्लमान आहे, कलमे पढ़ण वारो आहे, ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो आहे, पोइ भली मशरिक़ में हुजे या मगरिब में हुजे, शुमाल में हुजे या जुनूब में हुजे, उहे ईअं आहिनि जीअं हिकिड़ो जिस्म हूंदो आहे। जेकॾहिं कन में सूर पए त पूरे जिस्म खे तकलीफ़ थींदी आहे न, हथ में सूर पए, अख में सूर पए, पूरे जिस्म तकलीफ़ में थी वेंदो आहे, पूरे जिस्म खे आराम नाहे ईंदो। जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ थिए, ईअं सम्झी इहा तकलीफ़ मुंहिंजी आहे, इहो असांखे इस्लाम सबक़ सेखारियो आहे। अॼु असांजो हाल छा थी वियो आहे? अॼु असां पंहिंजे गिरेबान जे अंदरि छाती पाए ॾिसूं, पंहिंजे भाउ जा पेर कढण में असां मशगूल आहियूं, पंहिंजे भाउ जी थोरी तरक़ी बर्दाश्त करण जे लाइ तयारु न आहियूं, पंहिंजे भाउ जा ऐब तलाश करण में लॻल आहियूं। मुंहिंजो मुस्तफ़ा करीम असांखे इहो सबक़ नाहे सेखारियो, मुंहिंजे मुस्तफ़ा त असांखे ॿियनि जा ऐब ढकण जो सबक़ सेखारियो आहे। मा कानल अब्दु, मुंहिंजो लजपाल नबी मदीने वारो साईं इरशाद फरमाए, वल्लाहु औनुल अब्द मा कानल अब्दु फी औनि अखीहि। जेको इंसान के भाउ जी मदद करण जे लाइ निकिरंदो आहे, के भाउ जी मदद करण जे लाइ कोशिश कंदो आहे, अल्लाह वरी उन मदद कंदड़ जी मदद में हूंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इंसान त पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ ॿिए जी मदद कंदो, पर अल्लाह पंहिंजी ताक़त जे मुताबिक़ मदद कंदो आहे। तूं सिर्फ़ कोशिश कर मदद करे सघीं या न करे सघीं, पर सिर्फ़ कोशिश कंदे अल्लाह जी मदद तोसां गॾु हूंदी। फरमाए जेको
जेको इंसान ॿिए इंसान सां मोहब्बत रखंदो आहे अल्लाह ख़ातिर, ऐं कंहिं इंसान सां कंहिं भाउ मुस्लमान सां मोहब्बत रखंदो आहे, उल्फत रखंदो आहे, ॿी का लोभ लालच उन में नाहे हूंदी। जॾहिं महशर जो मैदान थींदो, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, रब करी फरमाईंदो किथे आहिनि मोहब्बत करण वारा, किथे आहिनि पाण में उल्फत करण वारा। उहे हेॾे अचनि जॾहिं को सायो न हूंदो, जॾहिं का छांव न हूंदी, अल्लाह हुन दोस्तनि खे घुराए पंहिंजे अर्श जे हेठां विहारे छॾींदो। रब फरमाईंदो ए इंसान, अॼु तूं दुनिया जे अंदरि हिक ॿिए में मोहब्बत रखंदा हुयो, अॼु तव्हांखे नूर जे मिंबर ते मूं विहारे छॾियो आहे। जिथे ॿिया इंसान तकलीफ़ में हूंदा तव्हांखे तकलीफ़ न हूंदी, जिथे ॿिया इंसान परेशानी में हूंदा उते तव्हांखे परेशानी न हूंदी। इहो छाजे करे जो उहे पाण में मोहब्बत रखंदा हुया। मां तव्हां सां मोहब्बत रखां थो, तव्हां मूंसां मोहब्बत रखो, इंशाअल्लाह इहा मोहब्बत क़यामत जे ॾियारे तो ई असांखे कमु ईंदी। सुभान अल्लाह। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अल्लाहु यौमइज़िन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। जेके दुनिया जे अंदरि दोस्तियूं रखंदा आहिनि उहे हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा क़यामत जे ॾियारे, पर जेके मुत्तक़ीन बाना हूंदा आहिनि उन्हनि जी दोस्ती दुनिया में बि कम ईंदी त आख़िरत में बि कम ईंदी। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे मुस्तफ़ा जो सोट हज़रत अब्दुल्ला जो सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्ला इत्काफ़ में वेठो आहे। इत्काफ़ में हिकिड़ो शख़्स ॾिठाई जेको गमज़दा हुआ, परेशान आहे। जॾहिं उनखे ॾिठाई उनजे चेहरे मां हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास सम्झी वियो त हिनखे को ॾुख आहे, हिनखे का परेशानी आहे, इन जे करे जो चेहरो कुमानियल आहे, परेशान आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास उनजे पासे में आयो, उनखे फरमाए थो ए फलाना तोखे कहिड़ी परेशानी आहे जो तूं परेशान आलम जे अंदरि आहीं, तूं छो परेशान आहीं? उहो शख़्स अर्ज़ु करणु लॻो ए मुंहिंजे लॼपाल नबी जा सोट, मूंखे इहा परेशानी आहे जो फलाणे जो मुंहिंजे मथां कर्ज़ आहे, मूंखे एतिरा पैसा न आहिनि जो मां पंहिंजो कर्ज़ लाहियां, मां इन जे करे परेशान आहियां। हज़रत अब्दुल्ला मुंहिंजे मुस्तफ़ा जो सोट थो चए ए फलाणा जेकॾहिं तूं चाहीं त मां पंहिंजे पैसनि सां तुंहिंजो कर्ज़ लाहे छॾियां। उहो शख़्स चवणु लॻो जेकॾहिं इहा महिरबानी थी वञे त ॾाढो सुठो। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास मस्जिद मां ॿाहिरि थो निकिरे। तव्हांखे ख़बर आहे त इत्काफ़ में जेको वेहंदो आहे, ॾहे में जेको वेहंदो आहे, मस्जिद खां ॿाहिरि नाहे निकिरंदो। जॾहिं हज़रत अब्दुल्ला ॿाहिरि थो निकिरे उहो शख़्स अर्ज़ु थो करे अब्दुल्ला मथां तोखां ॻाल्हि विसरी वई आहे, तूं इत्काफ़ में वेठल आहीं, तूं ॾहे में वेठल आहीं। इत्काफ़ जी हालत में मस्जिद खां ॿाहिरि नाहे निकिरंदो, मस्जिद मां ॿाहिरि निकिरण जाइज़ न आहे। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए ए पुछण वारा ॿुध, मूं पंहिंजे मुस्तफ़ा करीम खां ॿुधो आहे। नबी खां कहिड़ो हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास ॿुधो? हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए मुंहिंजे आका फरमायो मम मशा फी हाजत अखीह व बलग फीहा कान खैरन लहू मिन इत्काफ़ अशर सनीन। जेको इंसान के भाउ जी मदद करण जे लाइ निकिरे थो, भाउ जी उन जी परेशानी लाहिण जे लाइ निकिरे थो, उन जी मदद करण जी सिर्फ़ कोशिश करे थो, अल्लाह उनखे 10 सालनि जे इत्काफ़ जेतिरो अजुर अता करे छॾे थो। सुभान अल्लाह। जेकॾहिं तूं इत्काफ़ में वेही, ॾहो वेही, 10 ॾींहं हिकिड़ी जाइ ते इबादत करी, रियाज़त करी, निमाज़ूं पढ़ी, तहज्जुद पढ़ी, रोज़ा रखी, केतिरियूं इबादतूं आहिनि, पर मुंहिंजो मुस्तफ़ा तो फरमाए के भाउ जी मदद कर, इन जो सवाब 10 सालनि जे इत्काफ़ खां बि वधीक आहे।
के मुसलमान जी मदद कबी या न कबी, के मुसलमान मिस्कीन जी मदद कबी या न कबी। इस्लाम असां खे हिक ॿिए में मदद करण, हिक ॿिए जो हाल भाई थियण सेखारे थो, हिक ॿिए जी ख़ैर ख़्वाही करण सेखारे थो, हिक ॿिए जी हमदर्दी करण सेखारे थो, हिक ॿिए जो ख्याल करण असां खे इस्लाम सेखारे थो। इस्लाम असांखे अहल सुन्नत असांखे इहो सेखारियो आहे त हर कंहिंजो ख़्यालु रखिणो आहे, ग़रीब हुजे मिस्कीन हुजे जहिड़ो बि हुजे उन सां ख़्यालु रखो। अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नी आहियूं, असांखे अहल सुन्नत ते फ़ख्रु आहे। जेके फ़ख्रु आहे उहो त चए सुभान अल्लाह। अल्लाह सां उल्फत वारा, मदनीअ जी मोहबत वारा, असां पक्का सुन्नी आहियूं, पंजतन सां असांजो प्यारा। पंजतन सां प्यारा उहो हथ खणी चए सुभान अल्लाह। ओ अल्लाह असांजो हिक महबूद हो बरहका, ओ अल्लाह असांजो हिक महबूद हो बरहका, हिक रब खे पूॼण वारा, मदनीअ जी मोहबत वारा, असां पक्का सुन्नी आहियूं, पंजतन सां असांजो प्यारा। ओ सिर सां वधवा प्यारो महबूब मदीने वारो, जेके साह खां वधीक मुस्तफ़ा प्यारो आहे उहो चए सुभान अल्लाह। मदीने वारो रब उनखे ॾिनो इख्तियारा, रब उनखे ॾिनो इख्तियारा, मदनीअ जी मोहबत वारा, असां पक्का सुन्नी आहियूं, पंजतन सां असांजो प्यारा। ओ रखो चैन यारनि सां चाहत, असहाब सां उल्फत आदत, मीलाद मल्हाइण वारा, मीलाद मल्हाइण वारा, मदनीअ जी मोहबत वारा, असां पक्का सुन्नी आहियूं, पंजतन सां असांजो प्यारा। और सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ईअं बि न थिए असांखे रमज़ान में निमाज़ूं पढ़ियूंसीं, रमज़ान में इबादतूं कयूंसीं, रमज़ान में अल्लाह खे यादि कयोसीं, ईअं न थिए जो रमज़ान वञे त वरी चओ क़ुरान जी मुद गई, निमाज़ जी मुद गई, वल न रमज़ान चयोसीं न, रमज़ान जी मुद वई न आहे, रमज़ान अञा बि आहे। सम्झो रमज़ान में क़ुरान पढ़ियोसीं त इंशाअल्लाह असां शवाल में बि क़ुरान पढ़ंदासीं, इहो पको वाइदो कयो। इंशाअल्लाह जेकॾहिं रमज़ान में तहज्जुद पढ़ियोसीं त इंशाअल्लाह आख़िरी उम्र ताईं तहज्जुद जी इबादतूं कंदासीं। मुंहिंजो वेझो नबी तो फरमाए इन्नमल अमालु बिल ख़वातीम, अमलनि जो दारो मदार पछाड़ियुनि ते आहे। मथा तूं सम्झी त मां रमज़ान में इबादत कई बस काफ़ी आहे, मथा तूं सम्झी त बस मां रमज़ान में तहज्जुद पढ़िया काफ़ी आहिनि, मथा तूं सम्झी त मां रोज़ा रखिया काफ़ी आहिनि। न, आख़िरी उम्र ताईं जेसीं ताईं साह हूंदो तेसीं ताईं रब जी इबादत कबी इंशाअल्लाह। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन, इबादत कयो तव्हांजे रब जी जेसीं ताईं तव्हांखे मौत अचे, जेसीं ताईं मौत जो रसो टुटे तेसीं
जेसी ताईं तव्हांखे इबादत करणी आहे मथां तूं सम्झी त इबादत कईसीं काफ़ी थी वई न हमेशह हमेशह इबादत कंदो रह जेसी ताईं सिर में साह आहे इंशाअल्लाह अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह नबी मदीने वारो साईं तव्हां ख़ुशख़बरी हुजे ईद नमाज़ ते अचण वारा तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे जो मुंहिंजे मुस्तफ़ा तव्हां सभिनी खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे हदीस मुबारका में अचे थो तरकीब तरहीब जे अंदरि हदीस अचे थी जेको इंसान ईद नमाज़ पढ़ण जे लाइ अचे थो उन जे मुतलिक़ मुंहिंजो मुस्तफ़ा थो फरमाए इज़ा कान यौम ईदिल फित्र वक़फ़तिल मलाइकतु अला अबवाब तुरक जेको इंसान ईदुल फित्र जे लाइ निकिरंदो आहे पंहिंजो घर छॾे करे नमाज़ पढ़ण जे इरादे सां निकिरंदो आहे अल्लाह जा नूरी फ़रिश्ता उन्हनि जी वाट ते बीहंदा आहिनि उहे फ़रिश्ता बीही करे छा चवंदा आहिनि फनादू अगदू या माशरल मुस्लिमीन इला रब्ब करीम यमुन्नु बिल खैर ए नमाज़ी ए नमाज़ ते वञण वारा तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे जो अल्लाह करीम तव्हां ते एहसान कयो आहे तव्हां ते इनाम कयो आहे तव्हांखे पंहिंजे मस्जिद ॾे अचण जी तौफ़ीक़ ॾिनी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा करीम तो फरमाए सुम्मा युसीब अलैहिल जज़ीलो अल्लाह मोमिनन के हिन ईद जे ॾींहं ते हज़ारे इनामनि सां नवाज़ींदो आहे हज़ारे इनाम उन्हनि खे अता कंदो आहे सुभान अल्लाह अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह रमज़ान में इबादतूं करण वारा रमज़ान में रोज़ा रखण वारा रमज़ान में तरावीह पढ़ण वारा तोखे ख़ुशख़बरी हुजे जो अॼु तोखे मलाइक ख़ुशख़बरी हुजनि था अल्लाह तो तां राज़ी थी वियो आहे अॼु तूं नमाज़ ते आयो आहीं अॼु तूं नमाज़ पढ़ी रहियो आहीं तोखे ख़ुशख़बरी हुजे छो जो मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो आहे जेकॾहिं नमाज़ पढ़ण खां पोइ वरी ॿी नमाज़ जो तव्हांखे जेकॾहिं वक़्तु मिले ॿी नमाज़ जेकॾहिं तव्हां पढ़ंदो सम्झो त पहिरीं नमाज़ तव्हांजी क़बूल थी आहे रमज़ान में रोज़ा रखी वरी शवाल 2 महीननि में रोज़ा न रखी सम्झ त तुंहिंजा रोज़ा क़बूल न आहिनि पिया जेकॾहिं रमज़ान में इबादतूं करी वरी 2 महीननि में इबादतूं न करी माना सम्झ त तुंहिंजूं इबादतूं क़ाबिले क़बूल न पियूं आहिनि जेकॾहिं क़ाबिले क़बूल इबादतूं पवनि हा अल्लाह तोखे वरी इन इबादत जी तौफ़ीक़ ॾे हा मुंहिंजो करीम मुस्तफ़ा तो फरमाए उमिरतु बिक़ियामिल लैल फकुंतुम व उमिरतुम बिसियामिन नहार फसुमतुम अततुम रब्बकुम फअक़बिदू जवाइज़कुम तव्हांखे रब रोज़नि जो हुकुम ॾिनो तव्हां रोज़ा बि रखिया तव्हांखे अल्लाह नमाज़ुनि जो हुकुम ॾिनो तव्हां नमाज़ूं बि पढ़ियूं तव्हां अल्लाह जी इताअत ऐं फर्मा बरदारी कई हाणे तव्हां पंहिंजी मज़दूरी करे चुका आहियो हाणे रब जो इख़्तियार आहे तव्हांखे उन मज़दूरी जो अजुर ॾे जॾहिं को मज़दूर का मज़दूरी कंदो आहे जॾहिं को कमु कंदड़ को कमु कंदो आहे वरी शाम जो वक़्तु थींदो आहे उन शाम ते उहो मालिक मज़दूरी ॾींदो आहे पैसा ॾींदो आहे धन दौलत ॾींदो आहे हीअ ईदुल फितर जो ॾींहुं बि अल्लाह पारां मज़दूरी मिलण जो ॾींहुं आहे अल्लाह पंहिंजे मोमिन बाननि खे हिन ॾींहं ते मज़दूरी अदा कंदो आहे मुंहिंजो करीम मुस्तफ़ा तो फरमाए लजपाल नबी तो फरमाए फज़ा सल्लू नादा मुनादन अला इन रब्बकुम कद गफ़र लकुम फअरजिउ राशिदीन इला रिहारकुम उहे मलाइक मोमिननि खे ख़ुशख़बरी ॾींदा आहिनि ए मोमिनो तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे जो अल्लाह तव्हांखे हिदायत वारो करे छॾियो आहे घर वञो छो जो रब तव्हांखे बख़्शे माफ़ करे छॾियो आहे सुभान अल्लाह मुंहिंजो लजपाल नबी तो फरमायो सम्मा ज़ालिकल यौम फिस समाए यौमुल जाइज़ा हिन ईद जे ॾिहाड़े खे अल्लाह यौमुल जाइज़ा सॾियो आहे यानी इनाम मिलण वारो ॾींहुं इकराम थियण वारो ॾींहुं अल्लाह पारां एहसान थियण वारो ॾींहुं ही ईद जो ॾींहुं आहे जॾहिं शैतान आज़ादु थींदो
तव्हांखे ख़बर आहे रमज़ान में क़ैद थी वेंदो आहे जॾहिं रमज़ान मां वेंदो आहे शैतान आज़ाद थींदो आहे मोमिन पाना ईद नमाज़ पढ़ी जॾहिं फारिग थींदा आहिनि शैतान मस्जिद खां ॿाहिरि पंहिंजे मथे में धूड़ विझी करे चवंदो आहे हाय अफ़सोस मुंहिंजी कई कमाई सभु चट थी वई जो हे रमज़ान जे करे इन्हनि जा गुनाह बख़्शिजी विया ईद नमाज़ पढ़ण जे करे अल्लाह वटि महबूब बाना बणिजी विया मुंहिंजी कई कमाई धूड़ थी वई उहो शैतान रड़ियूं कंदो ऐं मुस्लमान शैतान खे रड़ियूं करणु ॾिसंदो या न ॾिसंदो जेकॾहिं ॾिसो था पोइ तव्हांखे रमज़ान खां पोइ बि इबादतूं करणियूं पवंदियूं मुंहिंजे मुस्तफ़ा जा सहाबा ना निगाह विझ मुंहिंजे मुस्तफ़ा जा सहाबा 6 महीननि ताईं रमज़ान जे अचण जूं दुआऊं घुरंदा हुआ जॾहिं रमज़ान वेंदो हो त 6 महीननि ताईं दुआऊं घुरंदा मौला असांजा रोज़ा पंहिंजी बारगाह में क़बूल कजाए असांजूं इबादतूं पंहिंजी बारगाह में क़बूल कजाए ए मोमिन मुस्लमान तोखे बि रब जी बारगाह में दुआ करणु घुरिजे अल्लाह जी बारगाह में इल्तिजा करणु घुरिजे त मौला असांजूं इबादतूं पंहिंजी बारगाह में क़बूल कजाए ऐं ही ईद जो ॾिहाड़ो पंहिंजे वालदेन खे विसारण जो ॾिहाड़ो न आहे जेकॾहिं तव्हांजा वालिद तव्हां खां जुदा थी विया जेकॾहिं तव्हांजी अमड़ उहा जीजल अमड़ जे तव्हांखे प्यार सां पालियो जेकॾहिं उहा तव्हां खां जुदा थी वई आहे तव्हांजा रिश्तेदार तव्हां खां जेकॾहिं विछड़ी विया आहिनि उन्हनि जी क़बरुनि ते बि वञो उन्हनि खे बि ईद जी ख़ुशख़बरी ॾेई अचो उन्हनि जे लाइ बि दुआऊं घुरो कुल पढ़ी करे उन्हनि ॾे ईसाले सवाब बि कंदा कयो मुंहिंजो आका तो फरमाए जॾहिं कोई इंसान क़ब्र में पवंदो आहे जॾहिं जन्नत में दाख़िल थींदो अल्लाह जन्नत में उनखे इनाम ॾींदो उहो चवंदो त मौला मुंहिंजूं त एतिरी इबादतूं बि न हुयूं मुंहिंजा त एतिरा अमाल बि न हुया ही जन्नत में दर्जात कीअं मिलिया रब फरमाईंदो ए मोमिन बाना ॿुध बे इस्तग़फ़ार लक बे वलदिक छो जो तुंहिंजे पुट तुंहिंजे लाइ दुआ घुरी हुई तुंहिंजे लाइ इस्तग़फ़ार कई हुई तुंहिंजे लाइ ईसाले सवाब कयो हो ॿ रकातूं नफ़िल पढ़ी करे तोरे ईसाले सवाब कयो हो इन जे करे तोखे दर्जात मिलिया आहिनि बुखारी मुस्लिम शरीफ़ जी हदीस मुबारका वा बुखारी शरीफ़ जे अंदरि मुंहिंजो लजपाल नबी तो फरमाए करा नियालकुम उहे जेके क़ब्र में पयल आहिनि तव्हांजे जुतनि जा खड़काट बि ॿुधंदा आहिनि जेकॾहिं तव्हां उनजी क़ब्र ते वेंदो उहे तव्हांखे सुञाणींदा बि आहिनि तव्हांखे ॾिसंदा बि आहिनि ओ मुंहिंजा दाओ मुंहिंजा मुस्लमान भाउ जेकॾहिं तूं ख़ैर ख़ैरात करे जेकॾहिं को ज़िक्र अज़कार करे जेकॾहिं दुआ घुरी उन ॾे बख़्शींदे त मुंहिंजो लजपाल नबी तो फरमाए हज़रत जिब्राइल अमीन उन सवाब खे नूर जे तबक में विझी करे उन मैयत खे चवंदो या साहिबल कमर अमी के ए कारी कबर में सुम्हण वाला तुंहिंजे लाइ तुंहिंजे फलाणे पुट ई तोहफ़ो ॾिनो आहे पंहिंजे पीअनि खे बि न विसारियो जंहिं तव्हांखे हिन गस ते लाहियो जंहिं तव्हांखे दीन सेखारियो पंहिंजी अमड़ खे बि न विसारियो जंहिं तव्हांखे पंहिंजी गोद जे अंदरि अल्लाह जो हिकु हुजणु सेखारियो जंहिं तव्हांखे पंहिंजी गोद जे अंदरि मुस्तफ़ा जो इश्क सेखारियो उन माउ खे बि न विसारियो जेके तव्हांजा रिश्तेदार वफ़ात करे विया आहिनि इन ईद ते उन्हनि खे बि दुआउनि में यादि कयो हिन ईद नमाज़ जे सदके अल्लाह शान तव्हांजा ऐं असांजा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए वमा अलैहि इल्लल बलागुल मुबीन हाणे नमाज़ थींदी उन खां पोइ इंशाअल्लाह ख़ुतबो थींदो